अस्सलाम नाज़रीन, स्टैंड पॉइंट प्रोग्राम में आवां तव्हां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग इतफ़ाक़ करे वरितो आहे त PTI जी सरकार ख़िलाफ़ गॾियल तहरीक हलाए बि ऐं मुख़ालिफ़ धुर जी जमायतुनि सां वधीक राब्ता करे हिकु मुनज़िम तहरीक जो आगाज़ कयो वेंदो। मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी में थियल मुलाक़ात में इतफ़ाक़ कयो वियो आहे त हाणे PTI सरकार खे न छॾिबो ऐं बिलावल भुट्टो इहो बि चयो आहे त असां गॾिजी करे अहिड़ी मुख़ालिफ़ धुर जोड़ींदासीं जेका PTI सरकार खे तमामु घणी तकलीफ़ुनि में विझी छॾींदी ऐं उनजा नतीजा तमामु बहितर मुल्क जे मुफ़ादनि जे अंदरि निकिरंदा। इन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे महिमान में मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जा मेंबर ग़ुलाम हैदर शाहनी साहब, नाले वारा दानिश्वर ज़ुल्फ़कार हाले पोटो साहब। तव्हां ॿिन्ही खे वेलकम था कयूं। पंहिंजो शाहनी साहब, कीअं पिया ॾिसो हाणे अॻे में त नवाज़ लीग ऐं PTI पीपल्स पार्टी खे बि गारियूं पिया ॾिनियूं, हाणे अची गॾु थी विया वरी? सुठी पॉज़िटिव इहा एक्टिविटीज़ आहे जेका मरियम नवाज़ ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो जी जेका मुलाक़ात आहे, छो जो मुल्क जी जेका सूरत हाल आहे हींअर त हेॾा 9-10 महीननि जे अंदरि जेतिरो कर्ज़ु वरितो वियो आहे ऐं जेका महांगाई थी आहे इहा 20 सालनि जो बि रिकॉर्ड तोड़े वई आहे। गैस महांगी, बिजली महांगी, पेट्रोल महांगो, टाफी ते बि टैक्स, सोपारीअ ते बि टैक्स, का बि अहिड़ी शइ नाहे रही जंहिं ते टैक्स नाहे लॻायो वियो ऐं बहितरी कंहिं शइ में बि कान आंदी वई आहे। त चऊं त भई हिकिड़े पासे ॾे रिलीफ मिलियो आहे पर ॿिए कंहिं पासे ॾे रिलीफ मिलियो नाहे मिलियो। ऐं उन सां गॾोगॾु जेका सूरत हाल आहे PTI हुकूमत जी, तव्हां उन में ॾिठो हूंदो त पंहिंजे इन्हनि नालाइकनि खे लिकाइण जे लाइ, इशू खे खड़ो करण जे लाइ इन्हनि जेके ड्रामा रचाया आहिनि, मिसाल तौर ते ही गिरफ़्तारियुनि वारो नवाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार करणु, उन जे धीउ खे गिरफ़्तार करणु, हींअर ज़रदारी साहब खे गिरफ़्तार करणु, अदी फरियाल खे गिरफ़्तार करणु। हाणे इहे सभु जेके शयूं अचनि थियूं, सबबु इहो आहे त हीउ जेको ताज़ो जेको अटैक कयो वियो आहे त हीअ जेका बजट आहे जंहिं उहा पास थी वञे आसानी सां। ऐं ॿियो जेको पीपल्स पार्टी जेका लीडरशिप ते जेको अटैक आहे उहो सॼो जो सॼो अरिड़हीं तरमीम जेका ज़रदारी साहब कई आहे त उन ते बिल्कुलु प्रेशर ॾियणो आहे त जे ज़रदारी साहब इन अरिड़हीं तरमीम तां हथु खणे। पर पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका कॾहिं बि कंहिंजे प्रेशर में न आई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जनरल ज़िया ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे ते वॾो प्रेशर विधो, फाही चढ़ी वियो, पर हुन आण न मञी। उन खां पोइ बीबी साहिबा जनरल मुशर्रफ सां जेका जंग कई, जनरल ज़िया सां जंग कई, पर उन्हनि आण न मञी। ही केरु थींदो आहे जेको आहे सो इमरान ख़ान त अहिड़े क़िस्म जा हुरबा हलाए ऐं फील कराए थो त जेको आहे सो पीपल्स पार्टी जेका लीडरशिप आहे डिॼी वेंदी, प्रेशर में अची वेंदी ऐं कंहिं बि तरीक़े सां उनजी जेका सूरत हाल आहे उहो उन ते जेको आहे सो असां सां हा में हा मिलाईंदी। एनारो बेनारो केरु इख़्तियारी कोन्हे हिन ग़रीब खे, इमरान ख़ान खे इख़्तियारी कोन्हे। असां चई चुका आहियूं, पीपल्स पार्टी जी लीडरशिप चई चुकी आहे त ॿुधाए त सही कंहिं तो इनारो लाइ चयो आहे। हीउ सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजे नालाइकनि खे लिकाइण जे लाइ, इशू जी सियासत करण जे लाइ। ऐं हीअ जेका माना मशीरनि जी जेका फ़ौज आहे, हाणे फसाद चौधरी खां पोइ वरी जेको आहे माई जेका आहे उनखे विहारे छॾियो अथनि। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो त जीअं असांजूं नालाइकियूं लिकनि ऐं इशूज़ अहिड़ा हुजनि त जेका इहा सूरत हाल थिए। बाक़ी हिकिड़ो सेकंड, हीअ जेका मुलाक़ात आहे न, हीअ पॉज़िटिव मुलाक़ात आहे ऐं इनशाला जेको हिज़्ब इख़्तिलाफ़ जी जेका सभु जो सभु पार्टियूं आहिनि उहो गॾिजी करे इमरान ख़ान जी हुकूमत खे बिल्कुलु जेको इन पंहिंजे ताबूत खे जेको आहे सो माना पान ठाहियो आहे न, इन में इहो आख़िरी कील जेको आहे सो हीअ इनशाअल्लाह हिज़्ब इख़्तिलाफ़ गॾिजी सॼी इहो कील हणंदो ऐं हिन जी हुकूमत टही वेंदी ऐं हिनखे भॼण लाइ रस्तो बि कोन मिलंदो। साईं शाहनी साहब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो जी मुलाक़ात जे हवाले सां। ॾिसो, मुलाक़ात में इलाही पॉज़िटिव्स बि आहिनि, उनजो अगरि तज़ियो कजे इलाही नेगेटिव्स बि आहिनि। पहिरीं आउं पॉज़िटिव्स खां थो शुरू कयां। हिकिड़े सियासी कारकुन तो आउं सम्झां थो त जमहूरी हक़ आहे सभिनी सियासी पार्टियुनि जो त हू मोमेंटम पंहिंजो डेवलप कनि, पंहिंजा वर्कर, वोटर, सपोर्टर, हिमायती सभिनि खे चार्ज कनि। त इहो उन जो सिलसिलो आहे जेको पॉज़िटिव आहे। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो सियासी कारकुन कॾहिं बि अपोज़िशन हुजे या हुकूमती धुरियूं हुजनि,
कॾहिं पॉलिटिकल प्रोसेस में हिन क़िस्म जी सरगर्मियुनि खे जेको आहे सो कंडेम कोन कंदो ऐं उनखे सपोर्ट कंदो, त हिकिड़ी त इहा पॉज़िटिव आहे। ॿी जेका मूंखे जेकी सुठी ॻाल्हि नज़र आई ॿिन्हिनि जी जेके कोताहियूं आहिनि उन ते पाण पोइ ॻाल्हाईंदासीं, त ॾिसो अॼु बि असीं चऊं था त बाबा मोरूसी सियासत न हुजणु घुरिजे, इंस्टीट्यूशनल सियासत हुजणु घुरिजे, पर अॼु बि बरे सघे जी सियासत एॾी एडवांस न थी आहे। नतीजे में तव्हां ॾिसो इंडिया में गांधी फैमिली अॼु बि मैटर करे थी, ॿियूं फैमिलीज़ जीअं राहुल खे हींअर बीहारियूं, त सुठी ॻाल्हि आहे त वरी ॿियो जनरेशन या टियों जनरेशन पॉलिटिकल फैमिलीज़ मां उहो शयुनि खे अॻियां वधाए पियो। इहा मुंहिंजी नज़र में हिकिड़े सियासी कारकुन जी हैसियत में हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। भुट्टे जो अची वियो ॾोहिटो, होॾां हुन नवाज़ शरीफ़ जी धीउ अची वई, त हिकिड़ी नई जनरेशन, उहा वरी नई जनरेशन जो एडवांटेज इहो थींदो त उहा नए फ्रेम में शयुनि खे ॾिसंदी, त इहो बि ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। बॉडी लैंग्वेज ठीकु आहे, इफ़्तारी में बॉडी लैंग्वेज ठीकु हुई, हींअर बि बॉडी लैंग्वेज ठीकु आहे, ॿ पॉज़िटिव इहे आहिनि। टियों मुंहिंजी नज़र में अहम पॉज़िटिव इहो आहे त ॾिसो ॿिन्ही धुरियुनि पंहिंजी लोकल लीडरशिप खई आहे। मिसाल तौरु होॾां परवेज़ रशीद, अयाज़ सादिक ऐं मरियम आहे, राणा सनाउल्ला, हुननि पंहिंजी यानी कि पिंडी खां वठी रहीम यार ख़ान ताईं को बि सियासी कारकुन ॿिन्ही जमायतुनि जो टीम ॾिसंदो चवंदो त असांजा पंहिंजा माण्हू वेठा आहिनि, लोकल माण्हू वेठा आहिनि, विच इज़ वेरी गुड। होॾां पीपी में कायरा चौधरी मंसूरी वेठा आहिनि। डिसएडवांटेजिस हाणे इहो हू जेके पॉज़िटिव्स आहिनि उहे थोरा डिसएडवांटेजिस असांजी पार्टी खे हीअं आहिनि या पीटीआई खे, त इमरान ख़ान ज़बरदस्त माण्हू आहे, सुठो माण्हू आहे, ज़ाती तौरु माण्हू ईमानदार बि आहे, पर अञा ताईं का बी टीम न आहे या ईअं खणी चऊं त का लेगेसी न आहे, इहो डिसएडवांटेज थी वियो। ख़ान साहिबु जेॾां वञे थो, मिसाल तौरु हैदराबाद अचे, सखर अचे, पशीर वञे, हुन पंहिंजो हिकिड़ो कंफर्ट ज़ोन आहे, गाॾियुनि में बि उहे हूंदा आहिनि, माण्हू बि उहे गॾु हूंदा आहिनि, त लोकल जेको पोस्चर आहे, मिसाल तौरु बीबी शहीद जेम्स ज़िले में वेंदी, उतां जे सदर खे चवंदी हाणे गाॾी तूं हलाए, त टुंडल आहे और माण्हू ॾिसे त बाबा हीउ त असांजो शहर जो माण्हू पियो धणी थियो, काज जो हले, या त इहे कुझु पॉज़िटिव्स आहिनि जेके अञा पीटीआई जी लर्निंग प्रोसेस में अचणु घुरिजनि। नेगेटिव हीअ आहिनि साईं, त ॾिसो होॾां पीपी पंहिंजो क़ाइदे पार्लियामानी लीडर पंजाब जो विहारियो आहे, हसन मुर्तज़ा जी तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे। मुंहिंजी हुन सां इन करे वाक़फ़ियत आहे जो असेंबली मेंबरनि जी ट्रेनिंग जो हिकिड़ो प्रोजेक्ट यूएसएड शुरू कयो 2002 में, PLSP, ऐं उन सिंध जो कोऑर्डिनेटर हुअसि, त पंजाब सिंध में तमामु घणी अची वेंदी। उहो चिन्योट मां पीपी जो MP आहे, टियों दफ़ो उनखे केरु हाराए कोन थो सघे, तमामु ग्रास रूट वर्कर आहे। मुशरफ जी 2002 जी धांधली में कोन हाराए सघियो, 2008 में बि कोन हाराए सघियो। तव्हांखे यादि हूंदो त इलेक्शन खां पहिरीं 2018 जी इलेक्शन खां पहिरीं चिन्योट में सभिनि खां वॾो बिलावल जो जलसो थियो, जो सभिनि चयो भई पंजाब में किथां माण्हू अची विया, हींअर बि बिलावल चिन्योट वियो, त चिन्योट हुनजो गढ़ आहे, उहो पार्लियामानी लीडर आहे ऐं तमामु स्ट्रांग माण्हू आहे जेको बिलावल जा काफ़ी जलसा जुलूस करे थो। हाणे ड्रॉबैक्स इहे आहिनि त उहो मुसलसल रड़ी पियो करे त बाबा हमज़ा शरीफ़ हिकिड़ो नाअहल माण्हू आहे, उहो छाकाणि त रुॻो शहबाज़ शरीफ़ जो पुटु आहे, इन करे तव्हां हुनखे क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ कयो आहे, जॾहिं त असांजो हक़ आहे। तव्हां हुनखे ॾिसंदो केॾीमहिल पिल डेट या फैफिन जी रिपोर्ट पढ़ो त उन प्रोग्रेस बि पार्लियामान में सुठी आहे। त इहो हिकिड़ो अञा ताईं ट्रस्ट डेफिसिट आहे ॿिन्हिनि में, त पीपी खे अपोज़िशन में पंजाब असेंबली में उहो स्पेस कोन्हे, नथी ॾे नवाज़ शरीफ़ जी पार्टी। हेॾां वरी तव्हां ॾिसो त इस्लामाबाद में बि जेॾीमहिल चवनि था शहबाज़ शरीफ़ जी तबियत ठीकु न आहे, वञे पियो त वरी पोयां लिकी ख्वाजा आसिफ़ खे पियो करे पंहिंजे पारां पार्लियामानी लीडर या हिज़्ब इख़्तिलाफ़, त ख़ुशी शाह शेरी रहमान नवीद कमर सभु पहुता त बाबा हीअ त जॉइंट तय कंदासीं, तव्हां असांजे पर पुठि वञी, त इहे कुझु पार्लियामान जे अंदरि हिननि जा इशूज़ आहिनि जेके अञा प्रॉब्लम में आहिनि। ॿियो अञा ताईं प्रॉब्लम इहो आहे त ॿिन्ही पासे जेको आहे न हू हॉक्स ऐं डोव्स चवंदा आहिनि न, त पीसफुल माण्हू बि आहिनि, एग्रेसिव माण्हू बि आहिनि, त अञा हिननि में टाइम लॻंदो ट्रस्ट डेफिसिट रिड्यूस करण में। तव्हांखे यादि हूंदो सेनेट जा इलेक्शन थिया त पीपी नवाज़ शरीफ़ खे छॾे वञी PTI सां बीह रही ऐं हुननि पंहिंजो, त इहे कुझु मामला आहिनि। टियों मामिलो इहो आहे त एजिटेशन इन करे न हली सघंदी, मुलाक़ात सुठी आहे, एजिटेशन इन करे न। इन एहतजाज जे मामले जे बाद में अचूं था, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। शामिल ब्रेक खां अॻु में ज़ुल्फ़कार चयो त एहतजाज जेको मुनज़िम एहतजाज, असरअंदाज़ कंदड़ एहतजाज न हली सघंदो, उन हवाले सां ज़ुल्फ़कार सां बि ॻाल्हाईंदासीं। पर छा सबबु आहिनि जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध में कंहिं बि शहर में 1000 माण्हू बि न कढी सघी आहे?
किथे फोटो अचनि था सोशल मीडिया ते 15 माण्हू बीठा आहिनि, किथे 4 माण्हू बीठा आहिनि, उमरकोट में 4 मायूं वेठियूं टायर पियूं साड़नि, ॿिए कंहिं शहर में मबदरे में 3 मायूं वेठियूं आहिनि या 5 मर्द वेठा आहिनि, माना के ड्राइंग रूम में पटियूं रखनि था फेसबुकनि ते सोशल मीडिया ते। त छा थी वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, जो माण्हू नथी कढी सघे, MP बि उन्हनि जा, MNAs बि उन्हनि जा, सेनेटर बि उन्हनि जा, हुकूमत बि उन्हनि जी? ज़ुल्फ़कार सिंध जो पढ़ियो लिखियो माण्हू आहे हा ऐं मां भयां थो त जंहिं एंगल सां ज़ुल्फ़कार ॻाल्हि ॿोल कई आहे हा त उन निशानदेही कई आहे, पर मां हिकिड़ी हा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां हा त जंहिं तरीक़े सां जेका तनक़ीद कई थी वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते हा त बा हींअर ज़रदारी साहब या अब्दी फरियाल जे मामले ते हा पाकिस्तान में या सिंध जे अंदरि माण्हू नथा निकिरनि, न निकिता आहिनि। त मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि तव्हांखे त ही अञा लीडरशिप अञा अहिड़े क़िस्म जो को बि फ़ैसिलो न कयो आहे त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी तहरीक हलाइबी ऐं तव्हां निकिरी अचो, तव्हां रोडनि ते अचो, हज़ारे माण्हू अची वञे। न न हाणे इहो ॿुधो, ॾिसो न पार्टी जो हिकिड़ो डिसिप्लिन आहे, पर उन जे बावजूदि नो सर, पर उन जे बावजूदि तव्हां ॾिठो त सॼे सिंध जे अंदरि बल्कि पंजाब जे अंदरि बि तव्हां ॾिठो त टायर सड़िया विया, एहतजाज कयो वियो। कैपिटल इस्लामाबाद में, लाहौर में, जेके जेके शहर आहे सिंध जा त सॼा ज़िलनि जा हेडक्वार्टर, नंढा वॾा शहर बंदि हुया। ऐं इहा ॻाल्हि जेको आहे सो तव्हांखे मां ॿुधायां त इहे 4-8 माण्हू न पर हज़ारे माण्हू निकिरनि पिया जेको आहे सॼे सिंध जे अंदरि, हर ज़िले हेडक्वार्टर में ऐं हर तालुके जे हेडक्वार्टर में, ऐं ॿारहनि में माण्हू निकिरी आया आहिनि। ऐं छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका नज़रियाती पार्टी आहे, जेका वर्करनि जी पार्टी आहे, जंहिं लेगेसी में ज़ुल्फ़कार, जंहिंखे लेगेसी ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी आहे ऐं जंहिंजे त माण्हू निकिरनि था साईं। ही त इहे मिड़ई जेके पंहिंजा मुखालिफ़ आहिनि, मिसाल त फोटो अचनि था, न न 4 न रवानी न 5 माण्हू त कोन्हनि यार, ही न आहिनि, ॾिसो न 5 माण्हू कोन्हनि, हज़ारे माण्हू फोटो था कढो हींअर माना जेको आहे उमरकोट जो कढो, हैदराबाद जो कढो, मां पाण शरीक हुयुसि, मां पाण शरीक मां पंहिंजे हिन मोबाइल में फोटो कढी ॾेखारियां त हज़ारे माण्हू आहिनि, बिल्कुलु माना तव्हां रैली ॾेखारियां मोबाइल मूं वटि आहिनि, वेठो आहे। मूंखे तव्हां दादू, नौशरो फिरोज, कंदकोट, कश्मीर, सखर, घोटकी, लारकाणो, किथे बि 1000 खां वधीक माण्हू पीपल्स पार्टी आहे। तव्हां अञा भुलियल आहियो, अञा भुलियल। पीपल्स पार्टी आहे जेकॾहिं चाहे त लखे माण्हू निकिरी ईंदा, इहा ॻाल्हि त ॿुधां। ॾिसिजो तव्हां जेको आहे, छो जो असांजे पार्टीअ फ़ैसिलो कयो आहे त जेका न माण्हू न ही गॾियल एहतजाज थींदो, ही बजट महांगाई न ज़रदारी साहब जे लाइ उहो त तव्हां 2 दफ़ा 2 ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ सॼे सिंध, सॼे मुल्क जे अंदरि माण्हू निकिता आहिनि। हिकिड़े ॾींहं खां पोइ 2 ॾींहं ते अधीअ जे मामले ते, हिन जे मामले ते हज़ारे माण्हू आहिनि। इहा त तनक़ीद कंदड़ था चवनि। पीटीआई में इहो फ़र्क़ु आहे त पीटीआई माना पंहिंजा मनफ़ी पासा मञंदी आहे, एतिरी डेमोक्रेटाइज़ेशन आहे त शाहनी साहब इहा ॻाल्हि खणी मञे। शाहनी साहब जो मौक़िफ़ तमामु नज़रियाती उसूली, पर इहो मञे त माण्हू अञा न पिया निकिरनि जेसिताईं वञी मोमेंटम ठहे। सर इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त मोमेंटम इन करे कोन जुड़ी सघंदो। हिकिड़ो त अञा इलेक्शन थिया आहिनि, हाणे साल मसब पूरो थियो आहे। जनरली तव्हां ॾिसो त सियासी पार्टियूं मुसलसल तहरीक में हूंदियूं आहिनि। तव्हां ॾिसो APDA में हुजे, ARD हुजे, एंटी थल कैनाल कमेटी हुजे, सभु पार्टियूं मोमेंटम में। पार्टियुनि खे अचानक किथां हिकिड़ो जैक पॉइंट मिलंदो आहे, जे गाॾी जो टायर पंचर थी वञे, जैक खणो, जैक पॉइंट उतां ॻाल्हि मोमेंटम ठहंदो आहे। मिसाल तौरु मुशर्रफ जे ख़िलाफ़
16-17 पार्टियूं एंटी थियल कैनाल कमेटी में साईं APD में ARD में जेॾी महिल मुशरफ जे ख़िलाफ़ इफ्तिखार चौधरी मूवमेंट हली वकीलनि जी, इहो पार्टियुनि खे हिकिड़ो मोमेंटम मिली वियो। पनामा लीक्स हिकिड़ो मोमेंटम मिली वियो इमरान खान खे, मेमो गेट नवाज़ शरीफ खे ज़रदारी के ख़िलाफ़ हिकिड़ो मोमेंटम मिली वियो। त अलाह न करे अहिड़ी का वॾी का माना को मिसहैप थिए मुल्क में, पर को तमामु वॾो पॉलिटिकल एग्ज़ैक्टली उन पॉइंट ते पिया आहिनि। त उहो छाकाणि त पर्सनल ग्राउंड्स ते आहे, कोर्टूं आहिनि, उन्हनि फैसला कया आहिनि, नेब आहे, ऐं उहे खे पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जो शिकार न आहे। उहो त ज़ाहिर हुन पॉइंट स्कोरिंग थींदी पॉलिटिकल पार्टी जे पारां, पर इहो एॾो वॾो करंट न आहे जेको अवाम सम्झे, छाकाणि त ॿई करप्शन जी बुनियाद ते अंदरि विया आहिनि। पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन न आहे, जीअं भुट्टे साहिब जो केस हो, बीबी जो केस हो, ॿिया मामला हुआ पॉलिटिकल विक्टिम। तव्हां ॾिसो जॾहिं नवाज़ शरीफ जे पीउ जे ख़िलाफ़ रुगो पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थी, रहमान मलिक साहब जॾहिं FIU डायरेक्टर हो, त मोमेंटम जुड़ियो। तंहिंजे करे मुंहिंजी ज़ाती राय आहे त इकनॉमिक ऐं सोशल को का हैपनिंग अहिड़ी थिए जंहिंमें मुंहिंजो ख़्यालु, मुंहिंजी गट फीलिंग आहे त इमरान खान इन क्राइसिस मां निकिरींदो, उहा शइ हिनखे कमज़ोर करे थी सघे। बाक़ी गवर्नमेंट खे को टेंशन कोन्हे, ॿई पार्टियूं टेस्टेड आहिनि। पीपल्स पार्टी तव्हां ॾिसो सिंध में बि तव्हां ॾिसो वॾो शहर फुरिजी वियो आहे, कराची उन्हनि खां, हैदराबाद में बि पार्शली नुमाइंदगी आहे, हालत ॾिसो पिया। तंहिंजे करे पंजाब में बि तमामु घणो क्राइसिस आहे विदन पार्टी शहबाज शरीफ नवाज़ शरीफ जे विच में। त का मूवमेंट अहिड़ी हले जेका हींअर ई टेक ऑफ करे, सम्झां थो त पीपल्स पार्टी जा कारकुन रोडनि ते निकिरनि छो नथा? सोशल मीडिया ते एक्टिव आहियो, तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध जो कहिड़ो शहर आहे जंहिंमें पीपल्स पार्टी जा कारकुन 1000 निकिता हुजनि? हिकिड़ो शहर ॿुधायो 25 ज़िलनि में। ऐं कंहिं सियासी केस में गिरफ़्तार थिया त मुंहिंजे पोयां माण्हू निकिरनि, ऐं जे कंहिंजी चोरी कंदे पकड़िजी पवंदुसि त उन में अञा उन वर्कर खे वोटर खे टाइम लॻंदो। न बिल्कुलु मां ज़ुल्फ़िकार हाले पोटे जे इन राय सां बिल्कुलु इख़्तिलाफ़ थो कयां, शदीद इख़्तिलाफ़ थो कयां त ही बिल्कुलु पॉलिटिकल तरीक़े सां गिरफ़्तार कया विया आहिनि। बजट खे पास करण जे लाइ जीअं मूं अॻु में चयो, 18 तरमीम जेका ज़रदारी साहब कई आहे उनजो हाणे ईअं त जेको ॿुधायूं त 200 अरब रुपया जो जाली जेको आहे सो बाना असां पकड़ियो आहे, ॾेखारियूं 1.5 करोड़ जो। ऐं हींअर जेको आहे बीबी फरियाल जे लाइ चयूं त फलाणो थियो आहे, चऊं त 3 करोड़ रुपया जेको आहे टपी खे हिन जे अकाउंट में विया आहिनि। इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, इहे सिर्फ़ु करप्शन 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 करप्शन। असांजो त माना दिमाग़ ख़राब थी वियो आहे। उन खां सवाइ ॿी का ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी ते का सुवाल ई पैदा न। ॿिया हाणे ॾिसो न, मिसाल तौरु असांजा ई माण्हू जेके पंहिंजा जेके सिंध जा माण्हू आहिनि, उहे माण्हू जेके वॾा पढ़िया लिखिया माण्हू, उहे बि माना मिसाल तौरु नवाज़ शरीफ ते तनक़ीद कोन कंदा। साईं जेको आहे इहो पंहिंजो आम जनरल जेको आहे कोन खाधा अथनि, ग़लति आहे। पैसा जेकॾहिं 11 साल ज़रदारी जेल में वियो इन करप्शन में, हिकिड़ो रुपयो त ॿुधाइनि न। ही जेके विया जेको आहे बाबा ही पैसा पकड़िया विया, ही बोट में पकड़िया विया 20 अरब रुपया 12 अरब रुपया, उहे विया काॾे उहे ॾेखारनि त सही, पोइ जेकॾहिं उहे पैसा आहिनि त पाण खाई पकड़े। इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। पीपल्स पार्टी छो जो अवामी पार्टी आहे, नज़रियाती पार्टी आहे, ऐं सॼी दुनिया उन ते जेके बि पार्टियूं आहिनि सभु अॻु में जेको आहे नवाज़ शरीफ खे ते उन्हनि ख़र्च कयो, हींअर ख़र्च कनि पिया इमरान खान ते हज़ारे न लखें डॉलर त जीअं पीपल्स पार्टी खे माना ख़तमु कयो वञे। पर पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका माण्हुनि जे दिलनि में नज़रियाती पार्टी, माण्हू त निकिरी आया आहिनि साईं, बिना कंहिं सॾ ते हज़ारे माण्हू निकिता आहिनि। तव्हां था चओ 100 निकिता आहिनि, 200, ही हज़ारे माण्हू निकिता आहिनि। वेलकम बैक नाज़रीन। शाहिद साहब हिकिड़ो आख़िरी सवाल तव्हां कयो उन हिसाब सां त हाणे हिकिड़ो तासुर आहे माण्हू जेके पीपल्स पार्टी में निकिता आहिनि, उन बुनियादी सबब इहो आहे त जिन चवंदा करप्शन कई, MNAs MPAs TMOs जेके माना सियासी माण्हू हुआ, ठेकेदार हुया, आपाशी जा ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जा जेके बि हुया, हाणे उहे चवंदा जिन खाधो आहे उहे निकिरनि, असां छो निकिरूं? मिसाल तौर ते माना जिन खाधो उन तक जे MPA खाधो, मिनिस्टर खाधो, वज़ीर खाधो, सलाहकार खाधो, MNA खाधो, त कारकुन चवे थो मां छो निकिरां? हाणे जेल में मां वञा, वॾेरो खाई वियो, उन जे करे बुनियादी तौर ते माण्हू नथा निकिरनि। असल में इहा ॻाल्हि ईअं आहे छा?
असल में ॾिसो न जेका तव्हां तॾहिं माण्हू ॻणा था पर 15 माण्हू आहे 20 माण्हू आहे 50 माण्हू आहे 100 आहे 200 आहे 500 आहे तॾहिं ॻणनि था माण्हू दरअसल में ईअं आहे कोन त के सॼे सिंध जे अंदरि सिंध में जेके एहतजाज थिया आहिनि ज़िले हेडक्वार्टर में उन में के 100 के 200 के 6 के 8 माण्हू ईअं कोन्हे माण्हू हज़ारनि जे तइदाद में निकिता आहिनि हज़ारनि जे तइदाद में मां तव्हांखे अॻु में बि चयो त हिन मुंहिंजे मोबाइल में फोटू आहिनि तव्हांजी रैली ॾिसो असां जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल खां वेंदे प्रेस क्लब ताईं एहतजाज नो हज़ार ई चइबो माना 500-600 न हज़ार न बिल्कुलु असां न फैक्ट आहिनि सॼे सिंध में भरपूर एहतजाज थियो आहे ज़रदारी साहिब जी गिरफ़्तारी ते बि ऐं बिलाल साहब शाबाश दुनिया वर्कन हेॾी निटण उस में हज़ारे माण्हू सॼे सिंध में निकिता आहिनि डेली जे बेस ते जेको आहे एहतजाज हलनि पिया ज़रदारी साहब जी जेको आहे गिरफ़्तारी ते अदी फरियाल जी गिरफ़्तारी ते छो त नाजाइज़ गिरफ़्तारी थी आहे माना पॉलिटिकल तौर ते जेको आहे सो बिल्कुलु विक्टम कयो वियो आहे असांजी लीडरशिप ते मुख़्तलिफ़ जे करे मां तव्हांखे ॿुधायां मुख़्तलिफ़ शयुनि ठीकु आहे थी वियो त डिस्कस करे चुका आहियूं हाणे अचूं था वरी साईं ज़ुल्फ़िकार साहब ॾे त मौलाना फज़ल रहमान जो चवनि था त हिन वरी तहरीक में किरदारु हूंदो उहो APC जो बि ऐलान कयो अथई ॾिसो ही जेका अपोज़िशन जी स्ट्रेटेजी ठहंदी न हिन में 3-4 ॾाढा इम्पोर्टेंट मिक्स आहिनि जेके सम्झण जी ज़रूरत आहे हिकिड़ो त बिलावल भुट्टो खे इहा ख़बर आहे त हुनजी जेका लेगेसी पीउ वारी ऐं पुफी वारी आहे उहा उन लाइ हिकिड़ो परमानेंट लाइबिलिटी आहे पर साइमल्टेनियसली हुनजी क़ौमी असेंबली में जेका परफॉर्मेंस आहे उहा तमामु आउटस्टैंडिंग आहे जंहिंमें हुन शहबाज़ शरीफ़ जहिड़े पुराणो जेको चवंदा हेॾो वॾो एडमिनिस्ट्रेटर आहे 20 सालनि खां पंजाब पियो संभाले ऐं पंजाब उहो सूबो आहे जेको मुल्क जा फ़ैसिला कंदो आहे वज़ीर आज़म केरु थींदो उन में बिलावल हुनखे आउट क्लास कयो आहे ऐं बिलावल खे ॿुधायो वियो आहे त बाबा गैलरी प्ले कीअं कबी आहे इहो हुनखे एडवांटेज आहे बिलावल जी निस्बत वरी मरियम खे छा एडवांटेज आहे त पंजाब में जितां वञे पई हुनजो आई कॉन्टेक्ट स्ट्रांग आहे माण्हुनि सां हुनजी ॻाल्हि ॿोल जो लहजो सॼो एंटी एस्टेब्लिशमेंट आहे इहे 2 मिक्स आहिनि जेको हिन में वनरेबल मिक्स आहे उहो इहो आहे त तव्हां ॾिसो जेका पार्लियामानी डेमोक्रेसी जूं पार्टियूं आहिनि उहे केतिरियूं बि रेडिकल हुजनि एडवांस्ड हुजनि प्रोग्रेस हुजनि पर हिकिड़ो सिविल मिलिट्री रिलेशनशिप आहे उन में मामला हलनि था उन में बिलावल साहब मंज़ूर पश्तीन या पश्तून जेका मूवमेंट आहे उन ते इलाही क्रिटिकल आहे मरियम त बेकऑफ करे वई कल्ह टियों ॾींहुं जेका ख़तरनाक स्पीच कई आहे फज़ल रहमान त मूंखे जेको आहे अस्करी इदारा भित सां न हणनि हेॾा होॾा त उहो बि तमामु रेडिकल नुक़्ते नज़र थो वञे त अगरि मूवमेंट का ठहे थी त उन में हिननि जी जेका आउटलाइन ठहंदी जीअं तव्हां ॾिसो चार्टर ऑफ डेमोक्रेसी अॼु बि रेफर थो थिए त चार्टर ऑफ डेमोक्रेसी में हिकिड़ी आउटलाइन पहिरीं डिज़ाइन थी उन खां पोइ हिकिड़ा उसूल तइ थिया त हाणे उसूल कहिड़ा तइ थींदा रुगो हुकूमत टारगेट हूंदी छाकाणि त फज़ल रहमान त चए थो त बिलावल चवे थो त जेको ज़ाहिरा पढ़ूं था जेको पार्टी जे सिस्टम जी त असांखे ख़बर न अंदरि छा आहे पर अपेरेंटली हुननि जो चयो आहे त प्रोग्रेसिव ऐं रखो पीसफुल डेमोक्रेटिक स्ट्रगल विदिन असेंबली में जेको बि आहे पोइ रोडनि ते भले अचो मरियम नवाज़ चए थी त गवर्नमेंट टापिल कयो फज़ल रहमान चए थो गवर्नमेंट टापिल कयो त हीअ कीअं वञी अलाइनमेंट बीहंदी कहिड़े उसूलनि ते तइ थींदा इहो अञा घणो अॻियां आहे अपेरेंटली हिन वक़्तु जेको मामिलो आहे उन में माण्हू परेशान आहिनि जेको बि शानी साहिब सां मां हिकु ॾींहुं थो कयां जेके बि हुन कमिटमेंट कयूं इकनॉमिक रिलीफ जूं उहे अञा इकनॉमिक रिलीफ मिलियो नाहे त इहो इन में अगरि कुझु महीननि में ई इनखे इन में टेक ऑफ करे थो वञे इमरान ख़ान कुझु रिलीफ ॾेई थो वञे पोइ त माण्हुनि जे निकिरण जो सवाल ई पैदा नथो थिए पर जेकर मिसाल तौरु रिलीफ नथो मिले ऐं थोरो प्रेशर गवर्नमेंट ते वधे थो त बि हिननि जी हाउस कीपिंग में वॾा इशूज़ आहिनि अञा ट्रस्ट डेफिसिट जा इशूज़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं कीअं जोड़ंदियूं रुगो हासिल बिज़न जो सॉरी रुगो अख़्तर मेंगल खे खणी ऐं चइजे त इहे 4 वोट न वेंदा त बजट पास न थींदो ईअं थींदो ई कोन असेंबली इहा ई आहे जंहिंमें तव्हां ॾिसो जेॾीमहिल सेनेट जो चेयरमैन कराइणो हो जिन खे बि कराइणो त PPPTI गॾु विहारे छॾियो त बजट बि जिन खे पास कराइणो हूंदो उहे पाण ई सॼी मैनेज कंदा तंहिंजे करे इन पॉइंट ते त बजट मंज़ूर थियणु न ॾींदासीं इकनॉमिक सिचुएशन ख़राबु आहे उन ते शायदि माण्हू परेशान आहिनि पर माण्हू वरी रिपीट थो कया माण्हू वरी करंट खणंदा के वॾी पॉलिटिकल हैपनिंग ते या के वॾी इकनॉमिक हैपनिंग ते मिसाल तौरु तव्हां विच में ॾिठो त पाक इंडिया जो पाण में टाकरो थी वियो जंगी सूरत हाल थी वई त सभु पार्टियूं गॾियूं पयूं ईअं को हुकूमत खां मेजर को बलंडर थिए बाक़ी ॿई एॾो मोरल विकेट ते वीक आहिनि ॿई ऐं ॾिसो बार बार उन्हनि जूं मस्बत ॻाल्हियूं ॿुधायां पियो पर ॿई पार्टियूं मोरल विकेट ते एॾियूं वीक आहिनि जो उहे अञा
चवंदा आहिनि दिल्ली दूर वस्त अञा वॾो टाइम लॻे ठीक सी तव्हां ॿिनी महिमान तमामु घणी महिरबानी। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी मुलाक़ात ऐं तहरीक हलाइण वारे इत्तिफ़ाक़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिकु ॻाल्हि जी ज़ुल्फ़कार हालेपोटो साहिबु चयो त अञा ॿिन्ही पार्टियुनि खे तमामु वॾो हिकिड़ो ग्राउंड जी ज़रूरत आहे, को एॾो इशू करंट इशू अची वञे जंहिंजे बुनियाद ते हू आवाम खे रोडनि ते कढी सघनि, पर फ़िलहालु नथो लॻे त आवाम उन तइदाद में रोडनि ते निकिरंदो जेका पॉलिटिकल पार्टी या कंहिं हुकूमत खे किराइण जे लाइ ज़रूरत हुजे थी अवाम खे रोडनि ते आणण जे हवाले सां। पर हिकिड़े रोडनि ते आणण जे हवाले सां ॻाल्हि जेकॾहिं निकिती आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जी क़यादत खे बि संजीदगी सां सोचणो पवंदो त सिंध में आख़िरकार हीअ जेके सवें MPAs MNAs सेनेटर वज़ीर काबीनाऊं आहिनि ऐं जेके पीपल्स पार्टी करे सिंध जे अंदरि माण्हू अरबपति खरबपति थिया आहिनि, वॾा बेंगलोर्स महल महलातूं ठाहिया अथनि, कारोबार ठाहिया अथनि, उहे माण्हू हिन वक़्तु रोडनि ते छो न पिया निकिरनि ऐं मासूम कारकुन निकिरनि था, सो बि घटि तइदाद में। तॾहिं शायदि मीडिया तनक़ीद करे थी 50 माण्हू निकिता, 100 माण्हू निकिता, 500 निकिता, 1000 निकिता, जॾहिं पीपल्स पार्टी सिंध जी अवामी जी पार्टी आहे उनजे एहतिजाजनि में त हज़ारे ऐं लखे माण्हू हूंदा आहिनि। आख़िरकार छा सबबु आहे त आम माण्हू तमामु घटि निकितो आहे ऐं जेको करप्शन स्कैंडल्स में मुलविस आहे अरबपति पीपल्स पार्टी जे करे थियो आहे उहो माण्हू ख़ामोश आहे ऐं रोडनि ते निकिरण लाइ तयारु न आहे। छा सबबु आहिनि इन ते वीचार करण जी बिलावल भुट्टो ज़रदारी खे ज़रूरत आहे। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो खे इजाज़त ॾियो।